नाज़रीन ख़बर है कंदाकोट वारे इलाइक़े में कंदाकोट चाचड़ ऐं जागीराणी धुड़न विच में 21 खून जो जिरगो लाल खान चाचड़ ऐं ॿियनि जे सरपंच में थियो। मजमूई तौर 2 करोड़ 24 लख धुरन ते ॾंढ रखियो वियो। जिरगो 2 करोड़ सिर जी क़ीमत रखियल ॾोहारी जीअं जागीराणी धुर ऐं कारड़ा चाचड़ बिरादरी जे पीज़ो चाचड़ ऐं काज़ी चाचड़ धुर विच में थियो। 21 खूननि मां 9 खूननि जो बदनाम ॾोहारी जीअं जागीराणी साख खणी छॾी, जेके हुन न मारण जी साख खईं। ॾोहारी जीअं जागीराणी मूजिबि चाचड़ बिरादरी जा 9 खून टक्कर सब्ज़ोई ऐं ॾाढो सब्ज़ोई कया आहिनि। जिरगे में 6 खून चाचड़ बिरादरी जा जागीराणी धुर ते साबित थिया। जिरगे में 2 औरतुनि समेत 7 खून जागीराणी धुरनि जा चाचड़ बिरादरी मथां साबित थिया। जिरगे में मजमूई तौर 2 करोड़ 24 लख ॿिन्ही धुरनि मथां ॾंढ मुक़ररु कयो वियो। जिरगे में जागीराणी धुर मथां 1 करोड़ 9 लख ॾंढ रखियो वियो। जिरगे में चाचड़ धुर मथां 1 करोड़ 15 लख ॾंढ रखियो वियो। जिरगे में फ़ी खून मर्द जो 15 लख जॾहिं त औरत जे फ़ी खून जो एवज़ो 20 लख ॾंढ मुक़ररु कयो वियो। जिरगे में मामूली ज़ख़्मी जो 1 लख जॾहिं त शदीद ज़ख़्मी जो 3 लख ॾंढ मुक़ररु कयो वियो। जिरगे में चाचड़ बिरादरी जी 1 धुर ऐं जागीराणी बिरादरी जी बि 1 धुर शरीक न थी। जिरगे में 6 लख रुपया चाचड़ धुर मथां जागीराणी धुर खे अदा कंदी। जिरगे में 1 लख रुपया मौक़े ते माफ़ कया विया। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।